जेकर रब तुझे मुझे गोडन में ही अखियूं चमकायूं तो या अल्लाह जी नेमत है। ये साजे पासे कन लगाई बुधण ला तो या नेमत है, या तो पैर ॾिनई तो या नेमत है। पर नेमतुन सां गॾु रब जेका रहमत कई, इलाही शक्लूं आहिनि रहमत जूं जेके रब तोते मूंते कयूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी शक्ल वनुनज़्ज़िल मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। जेके रहमतूं रब तोते मूंते कयूं उन्हनि मां हिकिड़ी शक्ल आहे जो रब तोखे मूंखे हथनि में क़ुरान ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अखियूं मिलियूं त नेमत आहे, क़ुरान मिलियो त रहमत आहे। जिंद जान नेमत आहे, क़ुरान रहमत आहे। बार बच्चा खीर पुट नेमतूं आहिनि, रब जो क़ुरान इहा रहमत आहे। अल्लाह जी रहमान जी सिफ़त आहे। कलामुल्लाह हुजण जे करे ही क़ुरान अल्लाह जी वस्फ़ आहे। वस्फ़ अल कलाम मा यतकल्लम बिही, कलाम उन खे चइबो आहे जंहिंखे कंहिं ॻाल्हायो हुजे। क़ुरान जी सीट सीट, क़ुरान जो अखर अखर उहो आहे जंहिंखे रब ज़ुल जलाल पंहिंजे शान मुताबिक़ ॻाल्हायो ऐं चयो आहे। तिलका आयातुल्लाह नतलूहा अलैक, इत तिलावत कयल शयूं आहिनि अल्लाह जे तरफ़ां। अल्लाह पंहिंजे शान मुताबिक़ इन कलाम खे चयो आहे, इन कलाम खे ॻाल्हायो आहे ऐं उनजो तकल्लुम फरमायो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, केॾा ख़ुशि नसीब आहियूं जंहिं क़ुरान खे रब कलाम कयो, जंहिं क़ुरान खे रब ज़ुल जलाल पंहिंजे वस्फ़ जो दर्जो ॾिनो, जंहिं क़ुरान खे रब ज़ुल जलाल पंहिंजो कलाम ऐं पंहिंजो किताब कोठियो, जंहिंखे रब ज़ुल जलाल खे पंहिंजी ज़ात सां घाटी घाटी निस्बत आहे जो ख़रज मिन्हु जा लफ़्ज़ आहिनि। अल्लाह जे अंदर मां अल्लाह जे शान मुताबिक़ जेको नूर निकिरी आयो आहे उनजो नालो अल्लाह जो ही क़ुरान आहे। केॾा ख़ुशि नसीब आहियूं पाण जो रब ज़ुल जलाल तोखे मूंखे एॾी अज़ीम शइ ॾिनी आहे जेके ख़ुदा सां अहिड़ी घाटी निस्बत दुनिया में कंहिं शइ खे अहिड़ी घाटी निस्बत ख़ुदा सां कान्हे जहिड़ी क़ुरान खे रब सां। तबरुकात इलाही आहिनि हिन काइनात में फैलियल, छा आसमानी तबरुकात, छा ज़मीनी तबरुकात, छा खलाई तबरुकात, छा उन आलम बाला जा तबरुकात। तबरुकात अल्लाह जा इलाही आहिनि जिनके खुदा सां निस्बत आहे। आसमानन में केतिरा तबरुकात आहिनि, खुद आसमान तबरुक इलाही आहे। सत आसमान तबरुकात इलाही में शामिल आहे। मथे सिदरतुल मुंतहा तबरुक इलाही आहे। अर्श कलम लोह कुर्सी तबरुक इलाही आहे। ओ काबा कोसैन जो खास मकाम जेते भी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मेराज वारी रात पंहिंजे मथे जे अखियुनि सां सुजाग जी हालत में रब जो दीदार कयो हो, इहो ख़ास कूचे जाना, इहो बि रब ज़ुल जलाल जो हिकिड़ो तबरुक आहे। ई खला में केतिरा तबरुकात आहिनि जिनके पाण रोज़ पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया। ईअं बि महसूस थिए ॼणो आसमान ज़मीन जे विच में लटकियल किंदील आहिनि। ये सिज आहे, चंड आहे, तारा आहिनि, पोइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा सयारा ऐं सितारा आहिनि, बल्कि सॼो फलकी निज़ाम आहे। इहो छा आहे? तबरुकात आहिनि अल्लाह जा। वरी ज़मीनी तबरुकात ॾिसो, छा जबल, छा टकरियूं, छा वादियूं, छा नहरूं, छा हवाऊं, छा वहंदड़ पाणी मुख़्तलिफ़ शक्लुनि में, छा इंसान, छा जिन, छा हैवानात, छा जमादात, छा नबातात, ये छा आहिनि? तबरुकात इलाही आहे। एब रब जा ठहियल तबरुक आहिनि, लेकिन तमाम तबरुकात इलाही खे खुदा सां अहिड़ी घाटी निस्बत कान्हे जहिड़ी क़ुरान खे आहे। बैतुल्लाह इहो बि ज़मीनी तबरुक आहे। हजरे अस्वद आहे त जन्नत जो पत्थर, लेकिन हींअर आहे त ज़मीन ते। मक़ाम इब्राहीम आहे त जन्नती पत्थर, लेकिन हींअर त ज़मीन ते नसब आहे। मीज़ाब रहमत आहे। बैतुल्लाह जो दरो दीवार आहे। ओ बैतुल्लाह जो ख़ास हिस्सो जिते हाजी सगोरा उम्रे जा ज़ाहिरीन पंहिंजो गल रखी पंहिंजी छाती चबड़ाए पंहिंजा हथ फैलाए रोई रब पर चाहींदा आहिनि।
बैतुल्लाह जे दरवाजे जी चौखट सफ़ा मरवा मिना मुज़दलिफ़ा अरफ़ात मक्को मदीनो बैतुल मुक़द्दस तौबा सीना ए ज़मीन जा तबर्रुकात आहिनि लेकिन तमाम तबर्रुकात अर्दिया के खुदा सा अहिड़ी निस्बत काने जहिड़ी क़ुरान के खुदा सा निस्बत आहे। छो जो सब तबर्रुकात चाहे आसमानी हुजन चाहे खलाई चाहे जमीनी ए तमाम तबर्रुकात मखलूक आहिनि अल्लाह जे गैर में शामिल आहिनि हादिस आहिनि कोन हुआ पहिरीं पोइ ख़ुदा उन्हनि खे वजूद ॾिनो आहे लेकिन केॾा खुश नसीब आहियूं जो तुंहिंजे मुंहिंजे झोलीअ में रब उहो क़ुरान विधो आहे जंहिंखे ख़ुदा सां अहिड़ी घाटी निस्बत जो अल्लाह जो कलाम बि आहे ऐं अल्लाह जे अंदर मां निकितल हिकु जगमगाईंदड़ नूर बि आहे। मा तक़र्रबून इलल्लाहि बिशैइन अफ़ज़ल मिम्मा ख़रज मिन्हु यानी अल क़ुरान यानी जंहिं शइ जे ज़रिए सां अल्लाह जो आला दर्जे जो क़ुर्ब मिले जेके वसाइल ऐं वसाइत ऐं ज़राए रब ज़ुल जलाल मुक़र्रर कया आहिनि हिन आलम नासूत में दुनिया में पंहिंजी ज़ात सां क़ुर्ब हासिल करण जा उन्हनि तमाम ज़राए में उन्हनि सभिनी ज़रियनि ऐं वसीलनि में अफ़ज़ल ज़रियो ऐं वसीलो उहो आहे जेको अल्लाह जे अंदर मां निकितो आहे यानी अल्लाह जो क़ुरान। क़ुर्ब इलाहीअ जा कई ज़राए आहिनि जिन जे ज़रिए सां माण्हू खे अल्लाह जो क़ुर्ब मिलंदो कई आमाल आहिनि अहिड़ा जिन जे ज़रिए सां ख़ुदा जो क़ुर्ब तो मिले लेकिन सब खां वधीक क़ुर्ब बाने के रब जो छा सां तो मिले अल्लाह जे क़ुरान सां। हालांकि सजदो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे लिकाए लिकाए सदको ॾियणो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे यतीमन मिस्कीनन बेवगान जी पर घोर लहण लिकी लिकी लिल्लाहियत सां इहो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत करण आख़िर इहो बि त क़ुर्ब इलाही जो ज़रियो आहे लेकिन क़ुर्ब इलाही जा मुख़्तलिफ़ ज़राए आहिनि मुख़्तलिफ़ आमाल आहिनि मुख़्तलिफ़ असबाब आहिनि लेकिन क़ुर्ब इलाही जो अफ़ज़ल तरीन ज़रियो मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जी रोशनीअ में छा आहे तो क़ुर्ब इलाही जो अफ़ज़ल तरीन रस्तो ऐं ज़रियो ऐं सबब ओ आहे जेको अल्लाह जे अंदर मां अल्लाह जे शान मुताबिक़ निकरी आयो आहे यानी वो अल्लाह जो क़ुरान आहे। एड़ी अजीम शरब रब ज़ुल जलाल तुझे मुझे झोलीअ में विधी आहे जंहिंसां आला खां आला दर्जे जो क़ुर्ब तो मिले जंहिंजे ज़रिए सां माण्हू अल्लाह जे इंतिहाई वेझो थियो वञे जॾहिं क़ुरान माण्हू पढ़ंदो आहे पोइ भले दहकान हुजे हारी हुजे कुड़मी हुजे पोइ भले गुड कढण वारो 500 तारीख़ ते कमाइण वारो हुजे इहो नाज़रा ख़ुवान ना वाक़िफ़ जेके अरबी सां का वाक़फ़ियत नाहे जेको क़ुरान जी इन अरबी इबारात जे हक़ाइक़ खे लताइफ़ खे मसाइल खे अहकाम खे उन जे तफ़ासील खे बयानात खे नथो ॼाणे बस वो नाज़रा क़ुरान करीम पढ़ी ॼाणे थो बस इहो नाज़रा ख़ुवान जेको क़ुरान खोले जॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़ुरान खे पढ़ण वारो जॾहिं क़ुरान पढ़ंदो आहे ॼण ज़बान हुन जी हूंदी आहे कलाम रब जो यानी अल्लाह उन जे ज़बान जे ज़रिए सां उन सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे इन की त चइबो आहे कलीमुल्लाह अञा कलीमुल्लाह के सिंग थींदा छा इन की त चइबो आहे कलीमुल्लाह अल्लाह सां हम कलाम थियण वारो ई क़ुरान ही आहे जेको तोखे कलीमियत जे मक़ाम ते तो पहुचाए मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हो ना हज़रत मूसा अल्लाह जा कलीम थिया नबी बनजी रसूल बनजी अल्लाह जा चहीता लाडला बनजी मासूम बनजी पोइ वञी कलीम बनिया लेकिन हुज़ूर जे सदके अॼु हिन उम्मत जे नंढड़े ॿार खे रब ज़ुल जलाल कलीमुल्लाह हुजण जो एज़ाज़ ॾेई रहियो आहे जो जॾहिं नंढड़ो ॿार बि क़ुरान पढ़ंदो आहे ॼण क़ुरान पढ़ी अल्लाह सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे जॾहिं असीं क़ुरान पढ़ंदा आहियूं ख़ुसूसन निमाज़ में त पोइ छा आहे अल्लाह सां हम कलामी न आहे
रीचरी में कौन तो चे जरे को बाणो नमाज में भी पढ़दो आहे कुरान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रब जवाब री दो तस हमदनी अब्दी ये बुझे रहमान रहीम अल्लाह को फरमाए मज्जदनी अब्दी ये बुझे मालिक यौमिद्दीन अल्लाह को फरमाए असना अलैया अब्दी ये बुझे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन अल्लाह को फरमाए हाज़ा लि अब्दी हाज़ा बैनी व बैन अब्दी वल अब्दी मा सअल यो छाए ये मुकालमो आए यो मुकालमो आहे हिता बानो एक आयत पढ़े रब जवाब दे ही बी आयत पढ़े रब जवाब दे ही टी आयत पढ़े रब जवाब दे ही चौथी आयत पढ़े रब जवाब दे मुझा दोस्तों जी तो इन्हें की तो चेबो आहे कचहरी इन्हें की तो चेबो आहे अरबी में हिवार इन्हें की तो चेबो आहे मुकालमो इन्हें की तो चेबो आहे एक बे सां गुफ्तगू इन्हें की तो चेबो आहे याराना मुनाजात सरगोशी ही कुरान आहे जेको हिन उम्मत जे एक नावाकिफ माण्हू खे बजरे अल्लाह अकबर जी बावजूद नमाज में कुरान पढ़दो आहे जण हू कुरान पढ़ी पढ़ी रब जुल जलाल सां कचहरी करे रहियो हूंदो आहे अल्लाह सा गाल्हाए रहियो हूंदो आहे ऐं जॾहिं बग़ैर निमाज़ जे कुरान पे पढ़ंदो आहे तॾहिं बि कलीमियत जे मक़ाम ते फ़ाइज़ आहे छो जो जिते जिते या अय्युहल्लज़ीना आमनू पियो ईंदो जिते जिते या अय्युहन्नास पियो ईंदो गोया के वो नाज़रा ख़्वान जॾहिं इन्हनि आयतुनि ते ईंदो त ज़बान उन जी हूंदी आहे कलाम रब जो हूंदो आहे गोया के उन नाज़रा ख़्वान जे ज़बान जे ज़रिए सां अल्लाह उन नाज़रा ख़्वान सां ॻाल्हाए रहियो हूंदो आहे मुझा दोस्तों जीजो इहो आहे कुरान जेको तोखे मूंखे एॾनि बुलंदियुनि ते पहुचाइण वारो आहे इहे इज़तूं कुरान खां सवाइ ॿिए कंहिं शइ जे ज़रिए सां हासिल नथियूं थी सघनि जंहिंजे ज़रिए सां माण्हू अल्लाह जी खुली कचहरीअ में वञी पहुचे जंहिंजे पढ़ण सां बराह रात ख़ुदा जे ख़िताबात जो ही मुखातब थी वञे कुरान में जिते जिते आहे अकीमुस्सलाह ख़िताब आहे न यो अल्लाह जो अमर न अकीमुस्सलाह नमाज कायम करियो आतुज़ ज़कात ज़कात दियो ज़कात अदा करियो वलिल्लाहि अला नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला मानुन ते हज फर्ज आहे हज उनन के करण खपे मन शहद मिनकुम शहर फलयसुम जेको रमज़ान के लबे उनके खपे तो उन जा रोज़ा रखे इच्छा आहिनि अमर आहिनि ख़िताबात आहिनि किलो अल्लाह जे तरफा एजाज आहे इन कुरान जे सदके हिन उम्मत जे हर माण्हू खे जो ही जरे कुरान में पढ़ंदो आहे त ही नाज़रा पढ़ण वारो बि चवंदो अकीमुस्सलाह नमाज कायम करियो हालांकि अकीमुस्सलाह इन अमर जो आमिर केर आहे अल्लाह आतुज़ ज़कात इन खिताब जो मुखातिब केर आहे अल्लाह इन अमर जो आमिर बि अल्लाह इन खिताब जो मुखातिब यानी खिताब करण वारो बि अल्लाह लेकिन केॾो करम आहे रब जो छा ताज़ीम तकरीम आहे कुरान वारे जी जो जरे कुरान वारो इन अवामिर के इन खिताबात के पढ़ंदो आहे गोया के वो खुद पियो चवंदो आहे अल्लाह जो वकील बनी अकीमुस्सलाह आतुज़ ज़कात अकीमुस्सलाह आतुज़ ज़कात अहिड़ी तरीक़े सां उहे तमाम कुरान करीम जा अफ़आल जे सीगे अमर सां आहिनि गोया के वो माण्हू रब ज़ुल जलाल जे सिफ़ात जो मज़हर बनियो पियो हूंदो आहे अल्लाह जे सिफ़ात जो मज़हर कुरान पे पढ़े ए पे पाण चवे कुल अऊज़ु बिरब्बिल फलक हालांकि कुल जो कायल त अल्लाह ए मुझा सोना च कुल माना च जिते जिते कुरान में कुल आहे त इन कुल जे अमर जो आमिर है कायल त रब ज़ुल जलाल पाण आहे पर कुरान जे ताली कुरान के जे कारी है कुरान जे पढ़ंदड़ के खुदा कुरान जे सदके छा तो इज्जत दे जदे वो कुल पढ़ंदो आहे त विच में के हिकायती जुमले जे विच में के जुमले मुअतरिज़ा जे ए ये कोन चवंदो अल्लाह तो फरमाए पंहिंजे नबी के कुल ये कोन चवंदो आहे बल्कि इन्हनि हिकायती मुअतरिज़ा जुमलन का बगैर बराह रास्त इन जो चवण कुल मुझा दोस्तों जीजो या अल्लाह के बाने अल्लाह के कुरान जे सदके जे तरफा बाने के इज्जत आहे छायात कदे मुझा बाना आऊं पे चवा पंहिंजे महबूब नबी के कुल तू भी चई कुल ए मुझा सोना तू भी घणा दफा कुरान में किथे किथे कुल कुल आहे लेकिन सभिनी जगहनि ते जॾहिं कुरान के पढ़ण महिल कुल चइबो आहे त कानूनी कोन्हे त कुल खां पहिरीं तव्हां हिकायती जुमलो चओ
तो अल्लाह फरमायो पंहिंजे नबीअ खे कुल चओ ए मुंहिंजा नबी इहो जुमिलो चवणु जाइज़ ई कोन्हे, बल्कि ने हिकायती ऐं जुमिला मुअतरज़ा खां बग़ैर ई कुल जो चवणु या अल्लाह जे तरफ़ां इन क़ुरान पढ़ंदड़ खे इज़त आहे। छा यादि कंदे मुंहिंजा बाना हीअ त क़ुरान जो जॾहिं क़ुरान तूं पंहिंजे चपन सां पढ़ंदो आहीं ॼण तूं मुंहिंजे सिफ़ात जो मज़हर बणिजी वेंदो आहीं। जिते जिते क़ुरान में आहे न कुलना असां चयो, हाणे कुलना असां चयो इन जो क़ाइल ऐं चवण वारो केरु आहे? ॻाल्हायो अब सभु ॻाल्हायो। हां ॾिसो एतिरी देर सां जलसा कंदो त पोइ सुम्हंदो न, जी मूंखे बि निंड पई अचे, तव्हांखे बि निंड पई अचे, सभु ख़ामोश वेठा आहियो। जलसनि जे मुनकरात मां हिकु वॾो मुनकर आहे देर ताईं जलसनि खे क़ाइमु करणु। वो फजर भी कोन था पढ़नि। मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां स्टेज सेक्रेटरी खे सुम्हंदे ॾिठो आहे फजर महिल, पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां मूं ॾिठो, ॿिए कंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधायां। एॾो देर सां जलसा अलाए किथे लिखियल आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। उहो माण्हू वरी मूंखे चवंदा आहिनि जज़्बातीअ खां वठंदो करे, 11 थी विया आहिनि अञा ताईं जलसो ख़तमु कोन थियो। अञा मूंखां पोइ बि हिकिड़ा बुज़ुर्ग आहिनि ऐं पोइ दुआ थींदी। ही जेके पक्का निमाज़ी हाजी ऐं निमाज़ी न सची ॻाल्हि, हिननि जी निमाज़ बि ख़तरे में। जलसे जे मुनकरात मां इहो मुनकर आहे देर सां ई जलसा करणु। ऐं त कीर बो करियां, सची ॻाल्हि मुंहिंजो अखियुनि सां गाड़ियूं लॻी पई अथव, लॻनि पई तव्हांखे गाड़ियूं, अखियूं गाड़ियूं लॻी पियूं आहिनि, हवा सुता पिया आहिनि, दिलि पई चए त बसि हाणे केरु ज़ोर ॾिसो मीरा। एॾो देर सां ई जलसा करणु अल्लाह मूंखे सम्झ नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मूं बि तव्हांखे अर्ज़ कयो, ॾिसो क़ुरान जे सदके अल्लाह पाक असांखे पंहिंजे सिफ़ात जो मज़हर थो बनाए। ॾिसो क़ुरान में न कुलना या नारु कूनी बरदम व सलामा, कुलना असां चयो या नारु ए बाहि कूनी बरदम व सलामा, थी वञो थधी ऐं सलामती वारी मुंहिंजे बाने इब्राहिम ते। अबा इन आयत जो चवण वारो ऐं बाहि खे हुकुम करण वारो ॻाल्हायो केरु आहे? सब ॻाल्हायो केरु आहे? पर जॾहिं क़ुरान जी आयत ते पाण पहुचंदा आहियूं, छा इहो उसूल आहे त जॾहिं तव्हां कुल ना चओ त इन खां पहिरीं इहो जुमिलो चओ त अल्लाह चयो कुल ना, असां चयो बाहि खे ऐ बाहि थधी थी। विच में इहो जुमिलो मोतरज़ो न चवण जो हुकुम ॾियणु ख़ुदि ख़ुदा जे तरफ़ां तोखे मूंखे एज़ाज़ ॾियणो आहे। माना तां त इहा आयत तूं न पढ़ी त तोखे बि इहा इज़त मिली वञे, जीअं मूं चयो बाहि खे बाहि थधी थी वञे, तूं बि पंहिंजी ज़बान जुमिलो चओ त असां चयो बाहि खे बाहि तूं थधी थी वञे। इहे इज़तूं थियूं मिलनि क़ुरान सां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अहिड़ियूं इज़तूं कंहिं शइ जे ज़रिए सां नथियूं मिलनि। अक़ीदे खां जिहाद ताईं जेके हुकुम आहिनि ख़ुदा जा, उन्हनि जे ज़रिए सां एतिरियूं तकरीमूं तअज़ीमूं माने खे कोन थियूं मिलनि जेतिरियूं तअज़ीमूं तकरीमूं रब ज़ुल जलाल जे तरफ़ां क़ुरान जे ज़रिए सां तुंहिंजे मुंहिंजे झोलीअ में थियूं पवनि। इहो क़ुरान आहे जेको तोखे मूंखे ख़ुदा जे सिफ़ात जो मज़हर बनाए छॾे, जेको बग़ैर कंहिं नबूवत जे, बग़ैर रिसालत जे, बग़ैर मासूमियत जे तोखे मूंखे रब जे कलीम हुजण जो एज़ाज़ अता करे छॾे। जो अल्लाह सां पाण हम कलाम पिया थियूं, अल्लाह सां पाण कचहरी पिया करियूं, पाण कुझु चऊं रब कुझु पियो फरमाए। यानी हितां अल्लाह जे असीं ॿिया हिकिड़ो जुमिलो चऊं त रब वरी हुन जे जवाब में ॿियो जुमिलो पियो इरशाद फरमाए। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, इहा कलीमियत जो मक़ाम जेकर तोखे मूंखे ॾियण वारो आहे त अल्लाह जो ही क़ुरान आहे। इन क़ुरान जे सदके ते ही जहान क़ाइम आहे। ही क़ुरान ही आहे जेको रब ज़ुल जलाल तोखे मूंखे एॾो वेझो करे ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह, केॾो रब जो करम आहे। दुनिया में जेतिरी शइ क़ीमती थींदी आहे न, महांगी थींदी आहे, ओतिरी नादिर थींदी आहे। जेतिरी शइ जी क़ीमत घणी ओतिरी उनजो वजूद घटि थींदो अथव, उहा बाज़ार में घटि मिलंदी आहे। सोन तव्हांखे हर जॻह ते कोन मिलंदो। असली सच्चा हीरा जो हिकिड़े हीरे जी क़ीमत खरबनि में हूंदी आहे, उहो तव्हांखे आम सोनारनि जे दुकाननि में बि कोन मिलंदो। जेतिरी कंहिं शइ जी क़ीमत घणी थींदी ओतिरी उहा शइ नादिर थींदी, घटि मिलंदी आहे। लेकिन रब जी बाज अजीब आहे, जेतिरो क़ुरान खे रब क़ीमती कयो आहे, एतिरो ख़ुदा हिन क़ुरान खे आम ऐं जाम करे छॾियो आहे।
घर घर में मौजूद है, शहर शहर में मौजूद है, फर्द फर्द वच मौजूद है। ओ इने का वधीक केड़ी इज्जत दे रब तोखे मुखे कुरान जे सदके जो तू आऊं तो कुरान जे सदके नवाजी भी आयूं, बल्कि कुरान जे सदके असा जा बार बच्चा भी नवाजी भी आहिन। असा जा बार बच्चा असा जा नंढड़ा नंढड़ा बार 3-4 सालन जा बार सिंग पई वे, गिग पई वे, न वट जी खबर न वजू जी खबर, गिग पई वे सिंग पई वे। 4 सालन जो बार ओब सिपारो छाती सा चपड़ाए थड़ी थाबड़ी बगैर के वट वजू जे ओब कारी साहब जे सामो पे जा गोदा खोड़े पे चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ओ मौजा दोस्तों जीजो रब्बे जुल जलाल पेजे महबूब जे शरीयत में नंढड़न बारन जे लाभ वजू के वाजिब न करार देण ए हुक्म करण ते बगैर वट वजू जे बिन बारन के देई छड़ियो कुरान हथ में। ता त कुरान जे फैज़ का तमा जा नंढड़ा बार फैज़याब थी वजन। ताद नंढे हूंदे उन जे दिलनि जे तख्तन ते कुरान जा अखर लिखजी वजन। मौजा दोस्तों जीजो इने के त चेबो नवाज़ण, बियो छा के चेबो नवाज़ण। या नवाज़िश आहे अल्लाह जे तरफां जेका तोखे मूंखे रब जुल जलाल अता कई आहे। हालांकि अहल कोन आहियूं, हालांकि हकदार कोन आहियूं, पर कहिड़ो हक अदा कयो आहे कुरान जो। पींगे में प्यालो ॾियूं, प्लेटुन ते लिखी लिखी पिया चचियूं, तावीज़ लिखी लिखी पिया गले में ॿधूं, डोरन में ॿधूं, जिन भूत पिया बजायूं, झेड़न में कसम खणी पिया जानियूं बचायूं, या गुलनि जी वरखा करियूं, या कुछ सेवा करियूं, या रुगो चुमी छॾियूं, चटे छॾियूं, या सीने सां लगाए छॾियूं। मुंहिंजा दोस्तों जीजो कुरान इन्हनि शयुनि जे लाइ थोरो ई लथो आहे। तूं ऐं जॾहिं कुरान ते मुश्क ऐं अंबर छिड़कींदा आहियूं, अगरबत्तियुनि जो वास ॾींदा आहियूं, पर कुरान खे खोले पढ़ंदा कोन आहियूं, त कुरान ज़बानी हाल सां रोयो रोयो पियो तोखे मूंखे चवंदो आहे, ओ 15वीं सदीअ जा गुनहगार मुस्लमान, मूंखे ख़ुशबू जी ज़रूरत कान्हे, ख़ुशबू त तोखे खपे, ऐं त पाणी ख़ुशबू आहियां, मूंखे कान्हे ख़ुशबू जी ज़रूरत, तोखे खुशबू जी जरूरत है। मुके खोलण से तोके खुशबू मिलंदी, मुके ॾिस तोके ॾिसण सां खुशबू, मुके ॿुध तोके ॿुधण मां खुशबू, मुके पढ़ मुके तोके पढ़ण में खुशबू मिलंदी, मुके खणी फिरी फैलाए त सही तोके खुशबू मिलंदी। मुंहिंजे दर तां को वापस कोन वेंदो आहे। ओ 15वीं सदीअ जा मुस्लमान, मुके ताकनि अलमारनि जो कैदी न बना, मुके खोले पढ़ त सही। हिन कुरान में रब्बे जुल जलाल फरमायो छा अल्लाह जो खुलियल दस्तरखान आहे, जिते अचो अल्लाह जे हुक्मन जा किस्मे किस्मे जा खाधा तोखे मिलंदा। अल्लाह जे अवामिर जा आयात कुरानिया जी शक्ल में, नुसूस कतईया जी शक्ल में मुख्तलिफ किस्म जा तोखे नूरानी रूहानी खाधा मिलंदा आहिनि। दस्तरखाने ते जी वियो त सही, ओ ये खुदा जी खुली कचहरी आहे, ओ अल्लाह जी खुली कचहरी में अदब सां अकीदत सां वियो त सही। छा रब्बे जुल जलाल कुरान में मोती रखिया आहिनि। 14 सदियूं गुज़री वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़माननि जे मुख़्तलिफ़ उलमाए ज़माना हिन कुरान जे सम्झ मां सीपियूं कढियूं आहिनि। अॼु ताईं उन कुरान जे सम्झ जूं सीपियूं कोन खुटियूं आहिनि, क़यामत ताईं कोन खुटंदियूं, मुख़्तलिफ़ मोती पिया निकिरंदा। एडी अजीम शय रब्बे जुल जलाल तोखे मूंखे ॾेई छॾी आहे का क़दर। मुंहिंजा दोस्तों जीजो ना कदरा थिया आहियूं हिन कुरान जे हक़ में। तूं ऐं आऊं सच पुछो, ना कदरा थिया आहियूं हिन कुरान जे हक़ में। इहो कुरान जो हक़ थोरो ई आहे। रोज़ 100 रुपए जो चीको नोट विझी छॾण कुरान में, झेड़ा झटल में मथे ते खणी कसम खणी जानियूं बचाइण, इहो कुरान जो हक़ आहे। कुरान इन लाइ कोन आयो हो, कुरान इन लाइ आयो आहे त कुरान खे मञूं था त कुरान जी बि त मञूं। कुरान इन लाइ आहे त कुरान जी मञूं, पंहिंजे ॾिसण में कुरान जी मञूं, पंहिंजे ॿुधण में कुरान जी मञूं, पंहिंजे गुफ़्तार में किरदार में पंहिंजे सीरत में सूरत में कुरान जी मञूं, पंहिंजे उथी में वेठी में ॾेती में लेती में पर्दे में पोतीअ में कुरान जी मञूं, पंहिंजे घर गृहस्थी कारोबार कमाईअ जे तरीक़नि में कुरान जी मञूं, पंहिंजे कुड़म ते हार पे में कुरान जी मञूं, सफ़र में हज़र में कुरान जी मञूं, अमीर हुजूं या मुफ़लिस कल्लाश मोहताज फ़कीर हुजूं कुरान जी मञूं, हाकिम वक़्त आहे कुरान जी मञी मञी हले, जज आहे कोर्ट जो कुरान जी मञी मञी हले, थाणे जो सूबेदार आहे कुरान जी मञी मञी हले। मुंहिंजा दोस्तों जीजो कुरान ते इन लाइ लथो हो तिन्हनि 6 फुटनि जे कद ते बि कुरान नाफ़िज़ हुजे ऐं सॼी धरतीअ ते बि कुरान नाफ़िज़ हुजे। कुरान इन लाइ लथो आहे, कुरान प्लेटुनि ते लिखी चटण लाइ थोरो ई लथो आहे। इहो हिकिड़ो ज़िमनी नफ़ो आहे जेको रब्बे जुल जलाल कुरान खां ॾिनो आहे। इहो कुरान जे नुज़ूल जो मक़सद कोन्हे,
यो ज़िमनी नफ़ो आहे कुरान जो। तावीज़ लिखण इन जे ज़रिए सां बरकतूं हासिल करणे ज़िमनी नफ़ा आहिनि कुरान जा। असुल कुरान जे नुज़ूल जो मक़सद इहो आहे त इन कुरान जो रंग हुजे, असांजे इन शफ़त कद ते कुरान जो रंग हुजे, त ख़ुदा जे इन धरतीअ जे चपे चपे ते बि कुरान जे कानून नाफ़िज़ हुजे। कुरान इन लाइ नथो आहे असांजे शादियुनि ग़मियुनि में कुरान हुजे, असांजे उथी वेठी में कुरान जूं तालीमात हुजनि, असांजे ॾेती लेती में कुरान जूं तालीमात हुजनि। पंहिंजे इलाके जे आलिमनि सां जुड़ी जुड़ी उन्हनि खां पुछी पुछी पंहिंजी सॼी ज़िंदगी कुरानी रंग में जोड़े छॾियूं। हे अथव हमलतुल क़ुरान। ऐं जेके हमलतुल क़ुरान ख़ुदा जे नज़र में थींदा, मुंहिंजे साईं फरमायो अशराफ उम्मती, हे सिर्फ़ भला कोन अथव, सभ खां भला मुंहिंजे उम्मत जा ॾिसणा अथव त उन्हनि खे वञी ॾिसो जेके क़ुरान ते अमल करण वारा आहिनि। ए तव अशराफ उम्मती, मुझे उम्मत जा मुअज़्ज़ज़ तरीन मानू, मुझे उम्मत जा भला ऐं भलारा मानू उही आहिनि जेके नाज़रा तकमील कन ओहे बि में, जेके हिफ्ज़ करे मुकम्मल कन ओहे बि उन में शामिल, जेके कुरान जा आलिम थी ओहे बि इन में शामिल। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो आला दर्जे जो इन जो मिसदाक़ इहो ई आहे जिन जे पूरे ज़िंदगीअ में कुरान जो रंग हुजे। मुंहिंजे साईं फरमायो ए अथव जेके मुंहिंजे उम्मत जा सब खां वॾा माण्हू अथव, सब खां वॾा, सिर्फ़ वॾा न, अशराफ। अशरफ जी जमा है, शरीफ जी न, शरीफ दशो जी जमा शुरफ है, अशराफ अशरफ जी जमा है। सब खां भला माण्हू, सब खां वॾा माण्हू, सब खां इज़्ज़तदार माण्हू मुंहिंजे उम्मत जा उहे अथव जिन जे हथनि में क़ुरान आहे, जिन जी ज़ुबानुनि ते क़ुरान, जिन जे सीननि में क़ुरान, जिन जे अमल में क़ुरान। ये आहिनि अशराफ, सब खां वॾा माण्हू। अॼु तूं आऊं सम्झूं त न, जिनजे उताक में टे पराडो ऐं पीजे पेजरो बीचूं आहिनि जापानी, ए आहिनि अशराफ, वॾा माण्हू ए आहिनि। उहे वॾा माण्हू ए कोन आहिनि जिन वटि मलऊन दुनिया हुजे, दुनिया मलऊन व मलऊन मा फीहा इल्ला ज़िक्रुल्लाह व मा वालाह आलिमन औ मुतअल्लिमा औ कमा क़ाल। जिन वटि ये दुनिया आहे ए कोन अथव सब वॾा माण्हू, दुनिया त लानत कयल आहे। लौ कानत दुनिया तअदिलु इंदल्लाह जनाह बऊदा मा सका मिनहा काफिरन शुरबत मा। मुझे साईं फरमायो सॼी दुनिया पंहिंजे रौनकुनि सां, पंहिंजे रंग रलिन सां ख़ुदा वटि मच्छर जे पर जे बराबर हुजे हा त काफ़िर खे ख़ुदा पाणीअ जो धुक बि न पियारे हा। दुनिया जी ख़ुदा वटि इज़त कान्हे, तॾहिं त दुश्मननि जे घरनि खे ख़ुदा दुनिया सां भरियो आहे ऐं पंहिंजे प्यारनि जे घरनि में ख़ुदा फाका कराया आहिनि। मुझा दोस्तों अज़ीज़ो भला माण्हू है कोन अथव, वॾा माण्हू है कोन अथव जिन वटि दुनिया है। वॾा माण्हू हे अथव जेके तॾे ते वेही करे अल्लाह जो क़ुरान पिया पढ़नि। ए अथव वॾा माण्हू, ए अथव वॾा माण्हू। हिननि मदरसनि जी इज़त क़ुरान जे करे त आहे। हिननि मदरसनि जो ख़ुदा मुहाफ़िज़ छो थियो आहे? छो जो ही मदरसा क़ुरान जे हिफ़ाज़त जा किला आहिनि। सॼी दुनिया मौलवियुनि जे पोयां आहे, सॼी दुनिया अहले दीन ॾाढ़नि वारनि जे पोयां आहे। लेकिन जेतिरी मुखालफ़त घणी पिया कनि ऐं जेतिरो हुननि खे घणो निंदीन पिया दॿाइण जी कोशिश पिया कनि, ओतिरो दीन वधे पियो, ओतिरा मदरसा किमीअ ते कैफ़ियत जे एतबार सां वधंदा वञनि पिया। छो जो ही मदरसा क़ुरान जे हिफ़ाज़त जा किला आहिनि। ऐं रब फरमायो क़ुरान जी हिफ़ाज़त मुंहिंजे ज़िम्मे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेको माण्हू चवे त हिन पाणीअ में, हिन गिलास में जेको पाणी पियल आहे, हिन पाणीअ में, हिन गिलास में पियल पाणीअ जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी मुंहिंजी आहे। माना के थांव में पियल शइ जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो केरु खणे त ज़ाहिर आहे त तबैन उन थांव जी बि हिफ़ाज़त थी वेंदी न। छो जो उन थांव में पियल शइ जी हिफ़ाज़त आई थांव सां। जॾहिं ख़ुदा फरमायो इन्ना लहू लहाफ़िज़ून, ऐं क़ुरान जो हाफ़िज़ आहियां, यानी ऐं क़ुरान जो, ऐं रब क़ुरान जो चौकीदार आहियां, क़ुरान जी हिफ़ाज़त करण वारो ऐं रब आहियां। त जंहिं गिलास में, जे थांव में, जे ज़र्फ़ में क़ुरान पढ़ायो पियो वञे, यानी ही मदरसा उन्हनि जी हिफ़ाज़त बि रब ज़ुल जलाल जे ज़िम्मे थी वई आहे। यो कीअं थो थी सघे? थांव में पियल शइ जे हिफ़ाज़त जो करे ज़िम्मो खणे त थांव खां बग़ैर कीअं थी सघंदो? मज़रूफ़ जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी, ज़र्फ़ जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी आहे। इन्ना लहू लहाफ़िज़ून चई रब पोइ फरमाए गोया के क़ुरान जी हिफ़ाज़त आहिनि दीन जा किला।
मुझा दोस्तों अजीजों, मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिन मकासद सलासल मोकलियो में हो दुनिया में, इन में एकड़ो मकसद अथव ई मदरसा। ही मदरसा मकसद बेअसत में लगल अथव। ही मदरसा मकसद नबुवत में लगल अथव। ही मदरसा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबुवत जे मकसद के जियरे करण में लगल अथव। ही मदरसा अल्लाह जे कम में लगल अथव, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कम में लगल अथव। ही मदरसा रुगो पेट गुज़रला कोन अथव। ही मदरसा अल्लाह जे कुरान जे हिफाज़त जा किला आहिनि, किला। ये किले में कैसे जी हिफाजत, इन मदरसन में कुरान जी हिफाजत भी थे। मानो मुल्लन दारा जो सड़न पिया कारण ता हाफिजन ता मदरसा वरदा डाडो पिया सड़न। हे राजा जो बजट खुटी वयो आए ए नहीं मुल्ला ले के था दाणी निकड़े एकड़े मदरसे जी बजट साल में करोड़े रुपया लगी पई आहे। ले के था दाणी सड़ियो ता मर। मुझा दोस्तों जीजो या खुदा जी तरफा तकवीनी निस्बत आहे। निस्बत जी गाल आहे। यो मुल्लन ते एतराज ना यो खुदा दे एतराज आहे। अन बच्चे मा सरू तो मुख्तलिफ थियो निकरन। खुदा जी मर्जी आहे। ए नई बच्चे मा निकरंदड़ एकड़ी सर के खुदा काकूस में वो लगाए, बीसर के खुदा मस्जिद में वो लगाए। अल्लाह जी मर्जी आहे के किथे लगाई किथे लगाई। जिनके मदरसन में खुदा लगायो आहे या खुदा जो तकवीनी निजाम आहे, जो खुदा जो इंतखाब आहे। गोया के इनन गुदड़ी पोश मुल्लन के, ए लुंडन सुथण पाइण वारन मुल्लन के, ए रुखी सुखी पिन सिन खाइण वारन मुल्लन के रब जुल जलाल पंहिंजे कुरान जे हिफाजत जो चौकीदार बनाए छॾियो आहे। यो खुदाई इंतखाब आहे, खुदाई इंतखाब आहे। सच्ची गाल आहे। मुल्लन के घट वध गालाणी है तो जी आसमान के तुक हल अन आसमान के जो तुक वणंदो त मां में वरी तुक वापस ईंदुसि। खुदाई इंतखाब ते ता एतराज कने। मुझा दोस्तों जी तो खुश नसीब आहिन हे जानियूं, खुश नसीब आहिन हे जातियूं, खुश नसीब आहिन हे वजूद, खुश नसीब आहिन हे सलाहियतूं, खुश नसीब आहिन हे कुव्वतूं ऐं बाज़ू जिनके रब जुल जलाल के दुकान के पेठी के कारखाने जी हलाइण ला मुंतखब कोन के पंहिंजे कुरान जी हिफाजत में रब मुंतखब करे छॾियो आहे। तवा सब अहलिया ने इलाका खुश नसीब आयो जो रब जुल जलाल तवा जे पाड़े में ही दीन जो रूहानी चश्मो जारी कयो आहे। एजा तामीराती कम तवाजे सामू आए। दामे दर में सुखने इन मदरसे से जुड़िया रहो। मदरसन से जुड़न, कुरान से जुड़न, ए कुरान से जुड़न खुदा से जुड़न है। मदरसन से जुड़न के मुल्लन से जुड़न न समझ जाओ। मदरसन से जुड़न तावन से फिक्र से दुआन से मोहब्बत से यो कुरान से जुड़न थव। ए कुरान से जुड़न खुदा से जुड़न थव। खुदा से जुड़न थव। यो तवा जो मिली फरीजो आहे, यो तवा जो मजहबी फरीजो आहे, यो तवा जो अखलाकी दीनी फरीजो आहे। त पंहिंजे पंहिंजे इलाके जे अहले दीन के अहले इल्म के कदर जी निगाह सां ॾिसूं। पंहिंजे पंहिंजे इलाके जे पंहिंजे इलाके जे मकतबन ऐं मदरसन के कदर जी निगाह सां ॾिसण, उन्हनि जो हर एतबार सां उन्हनि जो दस्तो बाज़ू थियण, उन्हनि जो दिफ़ा करण इहो पण सभिनी जो मिली ऐं मजहबी फरीजो आहे। अदा न कंदासीं खुदा पुछंदो, अदा न कंदासीं खुदा पुछंदो इन ॻाल्हि। अल्लाह ताला पाण सभिनी खे तौफीक नसीब फरमाए। खुश नसीब आहे ॿारड़ा जिन क़ुरान करीम जे हिफ़्ज़ जी हितां तकमील कई आहे। सच पुछो घोट अथव, घोट बणजण खां पहिरीं घोट आहे। असुल घोट कोन त वो नकुली घोट अथव जिनखे कुंवारियूं मिलंदियूं आहिनि। ए आहिनि घोट त उहे बि आहिनि पर नकुली घोट आहिनि। ओए असल घोट कोन अथव जिनखे कुंवारियूं मिलियूं। असल घोट त ही आहिनि जिनखे रब क़ुरान ॾेई छॾियो आहे। कुंवारियूं क़बरुनि में थोरी वेंदियूं आहिनि। ही कुरान जा घोट असुल आहिनि जो जॾहिं कुरान वारो मरंदो आहे त इहो कुरान साण क़बर में हलियो वेंदो आहे। दुनिया जे घोटन जो कुंवारियूं क़बर ताईं साथ ॾींदियूं, क़बर में साथ कोन ॾींदियूं। जिन कुरान पूरो कयो ए कुरान जा घोट बणजी विया। ऐं जेकर खुदा जे नज़र में साहिब कुरान हमल ते कुरान में थी विया त जॾहिं माण्हू जा 100 साल पूरा थींदा त कुरान क़बर में गॾु वेंदो आहे। उन जो रफ़ीक थींदो आहे ख़लवत में, उन जो अनीस थींदो आहे उन जी वहशत में, उन जी दिलि वंदराईंदो आहे, उन खे तसल्ली ॾींदो आहे। घबराए न, हिते अम्मा बाबा बि कमु कोन ईंदी। घबराए न, ऐं वफ़ादार क़ुरान तोखे हिते बि कमु ईंदुसि। तुंहिंजो हिन वहशत में अनीस आहियां, तुंहिंजो हिन अकेलाई में रफ़ीक आहियां। कोन हथ छॾींदोसीं जंहिंजी जन्नत में न दाख़िल करी।
हिनन के खुदाई नालो मिली वियो। मदरसा वारा छा कंदा वेचारा, जेको मदरसे वारनि जे वस में होई कंदा, सॼे इलाके के गॾु करे अज़मत क़ुरान जो जलसो कराए, उनजी दस्तार बंदी कराए, गोया के ऐलान करे चवंदा बाबा जेको तव्हां चंदो ॾिनो जी कारगुज़ारी आहे, तव्हां असांखे बर पिया ॾिना, असां तव्हांखे हिन जे बदिले में ॿियो कुझु बि नथा ॾेई सघूं, इहो ई ॾेई सघूं था, तव्हां असांखे बर पिया ॾिना, बच्चा ॾिना, असां उन्हनि जे सीने में 30 हिस्सी पारां ख़ुदा जो क़ुरान विझी छॾियो आहे। का दुनिया जी यूनिवर्सिटी अहिड़ी, दुनिया जो कोई स्कूल अहिड़ो त ॾेखारियो जेके किताब पढ़ाया था वञनि स्कूलनि कॉलेजनि में। 20 सफ़नि ते मुश्तमिल त हिकिड़ो किताब आहे, 20-25 सफ़नि ते मुश्तमिल किताब बि यादि कोन कराए सघिया अथव का यूनिवर्सिटी को कॉलेज, लेकिन है ना तव्हां बर पिया चंदो ॾिनो आहे, तव्हां मण कणक जो ॾिनो आहे, लेकिन वेचारा मौलविन हाफ़िज़नि महिनत करे 30-80 पारा अल्लाह जो क़ुरान के ॿार जे सीने में लाहे छॾियो आहे। अञा बि दुनिया चेरी त मुल्हनि कयो छा आहे, मुल्हनि इहो कयो त जेको हाणे ॾिसिजो तव्हां जट खां जट बकरा बकरिन चारण वारा गिगुन सिंगू पई वहन, उन्हनि खे वट जी वज़ू जी ख़बर न आहे, अची मुल्हे जे मथे ते रखंदा आहियो त संभाले लॻे तूं, माण्हू ॼणींदा पिया आहिनि, मुल्हा वेचारा संभालींदा पिया आहिनि। ऐं पोइ नतीजो 5-6 सालनि खां पोइ क़ुरान जो हाफ़िज़ करे स्टेज ते बीहारे उलमा जे हथां उनजी दस्तार कराए ॿुधाईंदा आहिनि, तव्हां जेको असांखे ॾिनो हो न, जंहिंजी सिंग पे वही, जंहिंजी गिग पे वही, जेके वट वज़ूअ जी ख़बर कान हुई, अॼु 5-6 सालनि खां पोइ ॾिसो अल्लाह जो क़ुरान छातीअ में, ऐं हिननि जे ईद जी ऐं हिननि जे ख़ुशीअ जी, हिननि जे वक़ार वजह जी ख़बर त ख़ुदा वरी ॾियारींदो तोखे मूंखे रमज़ान में, जॾहिं मुसले ते गाॾे विया, गाॾे हलाइण वारो इहो कुड़मी हारीअ जो ॿार जॾहिं मुसले ते बि 30 हिस्सी पारा यादि ॿुधाईंदो आहे त उन ॻोठ जो करोड़पति ज़मींदार बि इन रेड़े हलाइण वारे जे छोकिरे जे पोयां निमाज़ पियो पढ़ंदो आहे। ख़ुदा ॾेखारींदो यरफ़ा बिहादिल किताब अक़वामा, मुंहिंजा बाना अञा बि नथो वञी, इहा थी क़ुरान, इहो थी क़ुरान जंहिंजे ज़रिए सां एॾी वॾी इज़त ॾींदो आहियां, जो ॻोठ जो करोड़पति जागीरदार पोयां मुक़्तदी आहे ऐं गाॾे हलाइण वारे जो पुट जो मुसले ते इमाम बीठो आहे। इहो ई त आहे यरफ़ा बिहादिल किताब अक़वामा। इन क़ुरान जे ज़रिए सां वक़ार, इन क़ुरान जे ज़रिए सां वजाहत, इन क़ुरान जे ज़रिए सां इज़्ज़तूं, इन क़ुरान जे ज़रिए सां रफ़अतूं ऐं बुलंदियूं। ऐं अञा त तरसो हिते त थी हिन जी दस्तार, अञा हिन जे माउ पीउ जी दस्तार रहियल आहे। अजीब ख़ुदा जो तकवीनी निज़ाम है। छा अल्लाह जी बाज, छा अल्लाह जी शकूरियत ऐं क़दरदानी आहे। अल्लाह हिकिड़ो तकवीनी निज़ाम ठाहे छॾियो, जेको निज़ाम पियो हले त हिन हिफ़्ज़ कयो आहे न, मुंहिंजा बानो हिन जा उस्तादो, तव्हां हिन जी दस्तार करियो, बाक़ी हिन जे माउ पीउ जी दस्तार असां ते ओधर आहे। जॾहिं मैदान महशर थींदो, अवलीन आख़िरीन जो मजमो गॾु करे वॾो जलसो कराईंदुसि। तव्हां जलसो कराईंदो छा 10 ते क्यों 15 20 30 40 50 ते किथा माण्हू गॾु कंदो, ऐं वरी हिन जे माउ पीउ जे जलसे महिल अवलीन आख़िरीन गॾु कराईंदुसि। अॻियां अॻियां नबी ऐं रसूल वेठा हूंदा, उन्हनि जे पोयां पोयां अवतार किताब अबदाल औलिया वेठा हूंदा, ऐं रब सदर जलसा हूंदुसि। उन जलसे जो मेहमान ख़ुसूसी हसनैन जो नाना ज़हरा जो बाबा पाण हूंदो। हिन जे माउ पीउ जी हाणे दस्तार थींदी, हिन जी दस्तार हिते, हिन जे अमड़पे जी दस्तार हुते। तव्हां हिनखे कपिड़े जो पटको पारायो, लेकिन तव्हां पंहिंजी हैसियत मुताबिक़ हिन जी ताज़ीम कई, ऐं रब वरी हिन जे माउ पीउ जी पंहिंजी हैसियत मुताबिक़ क़दर क़दर सुहाया। उल्बिस वालिदाहु ताजा, हिन जे माउ पीउ खां टोपी पटको कोन पाराईंदुसि, छो जो आम आहे, हर को पाए थो, ऐं हुन जे माउ पीउ खे ताज पाराईंदुसि, छो जो ताज हर को कोन पाईंदो, सिर्फ़ु बादशाह पाईंदा, लेकिन ताज आम थी वियो। हाणे त हर को माण्हू पियो ताज पाए, करोड़पति माण्हू पंहिंजे न्याणी जी शादी करे उनखे बि ताज पाराए छॾी, क़ौम पंहिंजे सरदार खे ताज पाराए छॾियो। हाणे ताज बि आम थी विया। त पोइ मुंहिंजे नबीअ जो जवाब में कलमी वारो मौजज़ो छा, अहसन मिन ज़ोइ शम्स, आम ताज कोन हूंदो जेको हाफ़िज़ जे अमड़ अब्बे खे रब पाराईंदुसि, ओ आम ताज कोन हूंदो जेको करोड़पति पीउ पंहिंजे न्याणीअ खे रुख़सतीअ महिल पाराईंदो आहे, या का ज़मींदार या का मालदार क़ौम पंहिंजे सरदार खे पाराईंदी आहे, बल्कि उन हाफ़िज़ क़ुरान जे माउ पीउ खे अहिड़ो ताज पाराईंदुसि जी रोशनी सिज खां वधीक सुहिणी होगी। क़यामत ताईं न चोटीअ जो ज़ोर लॻाई दुनिया जा सभु सोनारा, अहिड़ो ताज केरु पाराए छा कंदो जेको रब ज़ुल जलाल पे बिशारत दे पंहिंजे महबूब जे ज़बानी। इज़्ज़तूं ई इज़्ज़तूं, क़ुरान जे सदके इज़्ज़तूं ई इज़्ज़तूं।
इन जे माउ खे इज्जत, इन जे पीउ खे इज्जत, इन जे उस्ताद खे इज्जत। खैरुकुम मन तअल्लम अल कुरान व अल्लमहु। सनद मिली हुई हुजूर जे तरफ़ां, ओ कुरान पढ़ण वारा तू भी भलो, ओ कुरान पढ़ण वारा तू भी भलो, ओ इन जा माउ पीउ तुंहिंजी ताज पोशी क़यामत ॾींहुं। रुगो इज्जतूं ई इज्जतूं इन कुरान जे सदके, पोइ बि कुरान छॾियो वेठा आहियूं। सब आज़म क्यों कुरान सां जुड़ंदासीं। अब जुड़ंदो सभई कुरान सां। शर्मिंदा कोन थो करियां, फिक्रमंद थो करियां। पहिरीं पाण खे पोइ तव्हांखे अल्लाह जे नाले मथा ढकियो पूरी ज़िंदगी। पंहिंजे चेहरे ते मुंहिंजे नबीअ जी सुम्हारी टिनी पासनि खां मुठ बराबरि रखो पूरी ज़िंदगी। पंहिंजा पांचा भेनरुनि खां मथे रखी नेकनि वारो लिबास पायो पूरी ज़िंदगी। ए चार कम कयो तव्हां हुज़ूर वारो हुलियो धारे छॾियो आहे। मुंहिंजा नबी वॾे दर्दमंदाना अपील में फरमाए विया, मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम। ओ मुंहिंजा उम्मतियो संभाले संभाले हुलिया धार जाओ, संभाले संभाले नकुल कजाओ, संभाले संभाले तरहूं कजाओ, संभाले संभाले कंहिंजी कापी सीरत सूरत इख्तियार कजाओ। छो जो जेको जंहिंजो नकुल कंदो, जेको जंहिंसां मुशाबहत कंदो, जेको जंहिंजो रूप धारींदो, उन रूप जे मालिकनि सां क़यामत ॾींहुं उनजो हशर थींदो। मर्ज़ी तुंहिंजी मुंहिंजी आहे, कंहिंजो रूप तो धारिया, जंहिंजो रूप धारींदो उन सां हशर थींदुसि। काफ़िरनि जो रूप काफ़िरनि सां हशर, सालिहनि जो रूप त सालिहनि सां हशर थींदो। अखियुनि खे झुकायो, कननि खे गाननि खां बचायो, ज़बान खे नरम करे, हथनि खे सखी करे ख़िदमत जो आदी कयो। पंहिंजे सीने मां मर मेर वेर कढी छॾियो, पेट में हलाल खाई बच्चनि खे हलाल खारायो। सतर पाक दामन रखी बेहयाई खां बची टंगू अल्लाह जे राहुनि में फिरायो। पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो, पंहिंजे अमड़नि भेनरुनि खे परदो ऐं पोथी सेखारियो। बालिग़ थींदे पंहिंजे बच्चनि जा न्याणियुनि जा सादगी सां जल्दी फर्ज़ लायो। 5 वक्त पाबंदीअ सां नमाज़ पढ़ी हुज़ूर जूं अखियूं ठारियो। अचे पियो अल्लाह जो मेहमान महीनो रमज़ान, तरावी सां, रोज़नि सां, ख़िलवतुनि सां खूब अल्लाह जे तरफ़ां मोहब्बत जूं निस्बतूं हासिल करियो हिन रमज़ान जे महीने में। उतो आया उन नबीअ जा उम्मती आहियूं जेको रजब खां ॾींहं पियो ॻणींदो त कॾहिं रमज़ान ईंदो, ऐं मुंहिंजो हाल पिया ॾींहं ॻणींदा आहियूं कॾहिं रमज़ान वेंदो। उन मुंहिंजो साईं वो ॾींहं ॻणे कॾहिं रमज़ान ईंदो। अल्लाह जो मेहमान, अल्लाह जो मेहमान अजीब मेहमान आहे। वो दुनिया जा मेहमान ईंदा त अटो वठिबो, ही पाण रोज़नि जे ज़रिए सां अटो बचाइण पियो अचे। ॿुधव अहिड़ो को मेहमान, ॾिठव अहिड़ो को मेहमान। दुनिया जा मेहमान त वठंदा, ही अजीब मेहमान आहे जेको बख़्शिश ॾे पियो, रहमत ॾे पियो, नजात ॾे पियो, रोज़नि सां तक़वा जा इनाम ॾे पियो, तरावी सां कुर्ब जूं चुमियूं ॾियारे पियो, एतिकाफ़ में खुदा जे दर ते धरणा हड़ाए हड़ाए बख़्शिश जा तोहफ़ा ॾियारे पियो। ॾिठव अहिड़ो को मेहमान, ॿुधव अहिड़ो को मेहमान। दुनिया जा मेहमान वठंदा ई पण ॾियण आयो आहे। कदर करियो हिन रमज़ान जे महीने जो। सरंदीअ वारा ज़कात ॾियो, ज़मींदार 20 सोपत जो अल्लाह जे राह में कढूं। पाड़े पतीअ जो ख़्याल हुजे, मिठी माइटी खे जोड़ हुजे, माउ पीउ जा पेर धोई पियूं, पंहिंजे ज़ाल सां भलो बर्ताव करियो। हिन मोबाइल जे बारे में अल्लाह खां ॾिजूं। हिन मोबाइल कहर कया अथव वॾा, हिन मोबाइल न्याणियुनि खे कोर्ट ताईं पहुचायो आहे। हिन मोबाइल जे ज़रिए सां कई लोफरनि शरीफ़नि जे न्याणियुनि खे गुमराह करे घरां भॼायो आहे। हिन न्याणियुनि वॾनि वॾनि जा पटका धूड़ करे छॾिया, पर ज़रूरत बंदी चुकी आहे। हाणे हिनखे काकूस जो दर्जो ॾेई ज़रूरत करियो, हिनखे अयाशी जो औज़ार न बनायो। ही मोबाइल अयाशी जो औज़ार न आहे, हिनखे ख़ुदा जी नेमत बनाए सहूलत में इस्तेमाल कयो। ये काकूस में वेंदा आहियूं हंगी मुठी ॿाहिरि न, टेबल कुर्सी लॻाए त कोन वेहंदा आहियूं। टेबल कुर्सी लॻाए न काकूस ते कंध झुकाए न विहऊं, मोबाइल जा मोतकिफ़ थी न विहऊं, बल्कि हिनखे सिर्फ़ ज़रूरत जो औज़ार बनायूं, हिनखे अयाशीअ जो औज़ार न बनायो। बाक़ी रहियो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियल आहे, घबरायो न। पंहिंजो वास्तो के ॾाढे सां कोन्हे जो घबरायूं, वेंदासीं त लोधे कढंदो। पंहिंजो वास्तो अहिड़े बाझारे रब सां आहे जेको रुसे बि पाण, परचाए बि पाण, हिकिड़े जुमिले ते परचियो वेंदो आहे। अल्लाह हाणे कोन कंदुसि माफ़ी, इहो जुमिलो चवंदी अल्लाह हुनखे ईअं पाक करे ॼण मां हिनखे अॼु ॼणियो आहे। पोइ तौबा खे पको करियो, अल्लाह जे राहनि में निकिरी सालिहनि जी सोबत में रही, पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि सां जुड़ी उनखां पुछी उन्हनि जी पुठ मुठ थी, अक़ीदे खां जिहाद ताईं सॼो दीन उन्हनि जे सोबत में सिखी, तौबा जे असरात खे पंहिंजी ज़िंदगीअ ते बाक़ी बहाल रखूं। अबा कंदो सभई इंशाअल्लाह। केरु कंदो हथ मथे करियो। माशाअल्लाह।